पर जंगल मलिक में इन स्कूल के हवाले से आयो सिवाई फाउंडेशन मॉडल एलिमेंट्री स्कूल इनके शो करायो न तो इतने अजरक के टोपी इंतकाल करे वही हुई। अजरक के टोपी जो शऊर सिंधन में खत्म थी वही हुई। यो इन स्कूल के एजाज हासिल है 16 सालन का वठी अल्हम्दुलिल्लाह यो बाकायदगी सा प्रोग्राम थी तो पियो अचे। कुछ मानू एड़ा आहिनि जेका सिंधी टोपी अजरक पाए सिंधी सदाए इस्लाम के इस्लाम जे शियार के इस्लाम जी निशानिन के ऐं मजहबी शैन के लताड़न की कोशिश कंदा आहिनि। इस्लाम के घट वध ॻाल्हाए पंहिंजो पाण खे सिंधी कंदा आहिनि। ॾिसो सिंधी टोपी असांजो ताज आहे। भले शहंशाह महाराजा वॾा वॾा सोन जो हीरन जो ताज पाइनि पर सिंधी टोपी असां सिंधियुनि जो चाहे ताज आहे। मथे ते अची वियो ईअं समझ असां बादशाह बणिजी वियासीं। इन जो ए जेको निशान आहे इहो चाहे इहो इस्लाम जी वदा कथा के ज़ाहिर कंदो आहे। छा कंदो आहे? मेहराब जो निशान आहे। तव्हां मस्जिदनि में मज़ारात ते इस्लामी शियार में ॾिसंदो त इहो मेहराब बणियल हूंदो आहे या न आहे? इहो असांजी इस्लाम जो निशान आहे। उन खां पोइ अजरक जे हवाले सां बयान कयो पियो वञे तो प्यारे आका मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सिंध जो हिकिड़ो काफ़िलो वियो जंहिं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अजरक जो तोहफ़ो पेश कयो ऐं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अजरक के कबूल कयो ऐं पसंद फरमायो। ऐं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मुबारक सुन्नत चाहे त पाण चादर पाण सां साण रखदा हुआ। छा कंदा हुआ? गॾु रखदा हुआ। तो अजरक असां गॾु रखदासीं तो इहा प्यारे आका मदीने वाले साईं जी सुन्नत भी अदा थींदी। ठीक है। उन सां गॾोगॾु पटको बधण भी असां सिंधियुनि जी रिवायत आहे पर प्यारे आका मदीने वाले साईं जी सुन्नत भी आहे। चाहे प्यारे आका मदीने वाले साईं जी प्यारी सुन्नत आहे पटको बधण। असां इन शयुनि खां अंग्रेजी सेटअप के दिसी मीडिया के दिसी असां जेको आहे न फैशन में पइजी वियासीं ऐं इन शयुनि के असां छॾींदा वञूं था ऐं छा टोपी के लाहे छॾियो ते मथे उघाड़ा थी वियासीं। अजरक आउट थी वई को रुमाल जेब में पगड़ उघड़ का आहे कॾहिं कॾहिं नमाज़ पढ़ण वञूं तो मथे ते ॿधी बीह रहंदा आहियूं। सो पंहिंजी सकाफ़त के सुञाणियूं ऐं इहा मज़हब खां अलॻि न आहे। ॾिसो औरत के असां सत कुरान छॾींदा आहियूं। औरत नचाइण जो नालो इहो सकाफ़त न आहे जेको अॼुकल्ह रिवायत में माण्हुनि कयो आहे। इहा असांजे शान ऐं इज़त आहे। उनखे असां जेको आहे न पंहिंजे चादर ऐं चार दीवारी खां न कढूं उनखे मान ऐं इज़त ॾियूं। इहा बि इस्लाम असांखे जेको शऊर ऐं हुकुम कयो आहे। बहरहाल पाण में प्यार मोहब्बत एको बदी यकजहती इत्तेहाद इस्लाम असांखे दर्स ॾिनो आहे। मेहमान नवाज़ी सिंधियुनि जी सभ खां वॾी जेको आहे मतिलबु निशानी आहे ओ ताकूं इहो कंहिं ॾिनो आहे। असांखे इस्लाम इन शइ जो शऊर ॾिनो आहे त बुखे खे मानी खारायो मेहमान खे इज़त ॾियो मेहमान जी दावत कयो। ऐं खास कर कुहाड़ी खणण इहो चाहे सिंधियुनि जी सकाफ़त सड़ी वञे थी पर हथ में असो खणण डंडी खणण या हथियार खणण इहा भी सुन्नत आहे। सो असांखे अहिड़े हिसाब सां पंहिंजे पाण खे सिंधियुनि खे असांखे इस्लाम खां धार न करणु घुरिजे। असां हिकु बेहतरीन तरीक़े सां इहे जेकियूं शयूं आहिनि इहे इन जो असांखे हुकुम थियल आहे ऐं इहे इस्तेमालु कंदासीं। इनमल अमालु बिन्नियात अमलन जो दारो मदार नियतन ते आहे। जेकॾहिं प्यारे आका मदीने वाले साईं जी सुन्नतन ते अमल करण जी नियत भी हूंदी असां पंहिंजे सिंधी शियार के भी सिंधी निशानिन के भी असां जेको आहे न खणी अॻिते हलंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असां प्यारे आका मदीने वाले साईं जी सुन्नतूं भी अदा कंदासीं।
केतिरियूं ई ॻाल्हियूं हुयूं जेकियूं असां अॼु खां तव्हां 50 साल 20 साल 30 साल कोई न वेंदो त तव्हां जेका बि वॾड़ा हुया न सभिनि खे तव्हां चोलो पाईंदे ॾिसंदव। चोलो गोद ॿधण मंझलो ॿधण बि सुन्नत आहे, शलवार पाइण बि साहबा इकराम खे सुन्नत आहे, तरीक़ो आहे। बहरहाल तव्हां ॾिसंदव आज़ान थिए थो मुख़्तसर त असां सिंधी आहियूं ऐं असां इस्लाम खां धार न आहियूं। भले ॿिया केतिरा ई मज़हब असां सां गॾु रहनि, असांखे इस्लाम सेखारियो आहे त उन्हनि खे असां इज़त ॾींदा आहियूं, रिस्पेक्ट ॾींदा आहियूं ऐं उनजी हिकिड़ी हद रखियल आहे। तव्हां स्कूल में ॾिठो हूंदो त असांजे स्कूल में गैर मुस्लिम पढ़नि था, कॾहिं बि असां उन्हनि खे नीचो न ॾेखारियो आहे। हालांकि हिंदू धर्म में इहो सेटअप आहे ऊंच नीच वारो, पर असां उन्हनि खे पंहिंजे हिकिड़े सेटअप सां रखियो आहे ऐं इहो असांजो भाईचारो आहे, छो जो इस्लाम असांखे भाईचारो सेखारियो आहे, मोहबतूं वधाइण सेखारियूं आहिनि। ठीकु आहे, कॾहिं बि को अहिड़ो माण्हू अचे जेको तव्हांखे चए मज़हब खां इस्लाम धार आहे त अहिड़े खे अहिड़ो सबक़ सेखारियो त बल्कि उनखां धार थी वञे त तूं त जो शैतान जे रस्ते ते आहीं, सिंधी त आहीं कोन। बहरहाल उहो केतिरा ई अहिड़ा आहिनि अटे में लूण बराबर, पर मामलात खे ख़ासि करे एजुकेशन इदारनि में इहो गंद फैलाईंदा आहिनि, कामरेडियूं कंदा आहिनि, मामलात कंदा आहिनि। बहरहाल उहो सिंध परस्त, उहो देशी, उहो सिंधी असांजे सिर जो ताज आहे जेको सिंध जे मामलात के, सिंध जे हक़नि के, सिंध जी सकाफ़त के, सिंध जे शऊर के, सिंध जी इज़त के अॻियां वठी हले ऐं इस्लाम खां सिंध खे धार न करे, उन जे लाइ लख इज़तूं आहिनि। बाक़ी ॿिए खे असां लेखो ई कोन। अल्लाह ताला सिंध खे ता क़यामत आबाद रखे, सिंधियुनि खे ता क़यामत आबाद रखे। असांखे सिर्फ़ शादियुनि ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ते न बल्कि मुसलसल इन सिंधी सक़ाफ़तुनि खे पाण सां गॾु रखण ऐं इन्हनि खे जीरो रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहिन नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां एतिरो चई पंहिंजी जाइ वठंदुसि।